सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात मौसम खुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादू, भिरिया सिटी, कादी अहमद, बांदी, मनड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी खुआवड़ ऐं भरपासे बरसात पई आहे। ठरी मीरवा, फैज़गंज, सिजावल जुणिजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे, जॾहिं त मौसम खुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादू, भिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदी, मनड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी खुआवड़ ऐं भरपासे बरसात थी आहे। ठरी मीरवा, फैज़गंज, सिजावल जुणिजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे। ख़बर शामिल कर देते हैं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे, जॾहिं त मौसम खुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादू, भरपासे, काज़ी अहमद, बांदी, मनड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी खुआवड़ ऐं भरपासे बरसात थी आहे। ठरी मीरवा, फैज़गंज, सिजावल जुणिजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे, मौसम खुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादू, भिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदी, मनड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी खुआवड़ ऐं भरपासे बरसात पई आहे। ठरी मीरवा, फैज़गंज, सिजावल जुणिजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां माजिद संगड़ जी। माजिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, राति गुज़िरियल राति देरि खां वठी करे घोटी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में तेज़ तूफ़ान, मिटी जे तूफ़ान अचण खां पोइ बरसाति जो जेको सिलसिलो उहो हफ़्ते हफ़्ते खां जारी रहियो आहे। राति देरि सां बरसाति पवण खां पोइ घोटकी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में जेके जेको बिजली जो निज़ाम आहे उहो धरम भरम थी वियो हो ऐं तेज़ मिटी जे तूफ़ान सबबि केतिरा ई जेके कखां घर हुआ उहो किरी पिया। शहर में साइन बोर्ड बि टुटी किरी पिया हुआ। हिन वक़्तु मौसम जेके आहे उहा तमामु खुशगवार थी वई आहे ऐं जेको आहे शहर में जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको बरसाती बीठल पाणी हुयो उहो बि हिन वक़्तु निकाल थी वियो आहे। पर थधी हवा घुलण सबबि जेके माण्हुनि में जो घोटकी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में गर्मी जो ज़ोर हो उहो टुटी वियो आहे ऐं माण्हू जेको आहे थधी हवा सां इंजॉय बि करे रहिया आहिनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी माजिद संगड़ तफ़सील ॾियण लाइ। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे, जॾहिं त मौसम खुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादो, भिरिया सिटी, कादी अहमद, बांदी, मनड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी खुआवड़ ऐं भरपासे बरसात पई आहे। ठरी मीरवा, फैज़गंज, सिजावल जुणिजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी वई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे काज़ी अहमद मां अला रखियो सियाल जी। अला रखियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, समूरी सिंध जीअं काज़ी अहमद जे आस पास वारे इलाइक़नि में सावणी जी जेका आहे उहा पहिरीं बरसाति पई आहे। काज़ी अहमद, तोड़े, नवाब वली मोहम्मद ऐं ॿियनि इलाइक़नि में जेका बरसाति पवण खां पोइ जेको गर्मी जो जेको शिदत हुई उहा जेका उन में घटिताई आई आहे ऐं जेका मौसम जेका आहे उहा इंतिहाई खुशगवार थी वई आहे। छाकाणि त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां काज़ी अहमद जे इलाइक़े जे आसपास इलाइक़े में इंतिहाई शदीद गर्मी, घुट ॿूसट जो हुई ऐं इन खां पोइ जेके शहरी जेके उहे ॿ टे इज़ाब में मुब्तला हुया। पर हाणे जॾहिं मौसमियात खाते मूजिबि जेका बरसाति जेको सिलसिलो शुरू थियो आहे त अॼु काज़ी अहमद में जेका उहा मामूली बरसाति ज़रूरु पई आहे, पर हिन हवाले सां जेको जुड़ाली मौसम ऐं थधिड़ियुनि हवाउनि जे करे जेका गर्मी जेको आहे उहा जेका ज़ोर ख़तमु थी वई आहे। जेके मुरझायल चहिरा जेके हुया उहे जे मुल्कूं मोटी आयूं आहिनि ऐं मालवंद माण्हू जेके आहिनि उन्हनि जेको बरसाति जे आमद जेको उन ख़ुशी जो इज़हार कयो आहे। जॾहिं जेका फ़सुल जिते पाणी जी शदीद खोट हुई ऐं फ़सुल जेके सुकी रहिया हुआ, आबादगारनि बि हिकिड़ो उमेद ज़ाहिर कई आहे त हिन बरसाति पवण खां पोइ जेके फ़सुल जेके आहिनि उन्हनि में बहार ईंदी। जी ठीकु आहे, वरी महिरबानी लाइ रखियो सियाल तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। घोटकी, मोरो, दादू, भिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदी, मनड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी खुआवड़ ऐं भरपासे बरसाति पई आहे। ठरी मीरवा, फैज़गंज, सिजावल जुणिजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त मौसम खुशगवार थी वई आहे। हिन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे फैज़गंज मां रियाज़ सोलंगी जी। रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि?
हिन जेको आहे हींअर मौसम ख़ुशगवार थी आहे। हिन वक़्तु बि बरसाति मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरनि में बरसाति पए पई ऐं बिजली वारो निज़ाम आहे उहो धरमधाम थी आहे। बरसाति जे करे हेतिरा इलाइक़ा रोड रस्ता मथे पाणी पइजी वियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी रियाज़ सोलंकी तफ़सील ॼाणण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। घोटकी, मोरो, दादो, बिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदी, मनोड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी ख्वावड़ ऐं भरपासे बरसाति पई आहे। ठरी, मीरवा, फैज़गंज, सजावल, जुड़िंजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादो, बिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदे, मनोड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी ख्वावड़ ऐं भरपासे बरसाति पई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कोट लालू मां रियाज़ ख़ासि कैली। जी रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? राति जेको आहे हिन महिल ताईं वक़्ते सां कोटलालू समेत कोटलालू जे आसपास में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ किथे हल्की बरसाति जारी आहे। ऐं जेको आहे बरसाति सबबु जेका हेठां वारा इलाइक़ा आहिनि शहर में जेका भरपासे ज़रई ज़मीन आहिनि उते बि पाणी बीहजी वियो। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां जेकॾहिं इहो बरसाति जो सिलसिलो अञा वधीक जारी रहियो, जेका फ़सुल आहिनि उन्हनि खे काफ़ी नुक़सानु थींदो पाणी बीहजण सबबु। ऐं जेको मयाशी निज़ाम आहे माइशियात जो उन्हनि खे जेको फ़सुल आहिनि वहण या वधीक जेका ॿिया फ़सुल आहिनि उन्हनि खे काफ़ी नुक़सानु थी सघे थो। ऐं मां वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके कोटलालू जा जेका शहर जा जेका हेठियां वारा इलाइक़ा आहिनि उते घरनि में ऐं जेको घिटियुनि में पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबु जेका रहवासी आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी ठीक है, वरी मेहरबानी रियाज़ ख़ासि कैली तफ़सील ॼाणण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादो, बिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदी, मनोड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी ख्वावड़ ऐं भरपासे बरसाति थी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे दादू मां फताह शेख। जी फताह, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी दादू में गर्मीअ शदीद गर्मीअ वारी लहर खां पोइ दादू ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि जो ई पुलजी स्टेशन, खैरपुर, नाथन शाह, प्यारो ॻोठ समेत जेको आहे हल्की हल्की बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। बरसाति सबबु ऐं झुड़ाली मौसम जे करे गर्मीअ जो जेको ज़ोर आहे उहो टुटी वियो आहे ऐं मौसम जेका आहे उहा ख़ुशगवार थी वई आहे। साॻई वक़्तु हल्की हल्की जेका बरसाति आहे उन सां फ़सुलनि खे जेको आहे उहो पिणु ॿुधाए पियो इन जो फ़ाइदो रसियो आहे। जॾहिं त वॾे में वॾो जेको बहिरान आहे त हल्की हल्की बारिश जे बावजूदि बि राति जो 11:30 खां वठी हिन वक़्तु ताईं जेका आहे दादूअ जे 15 खां वधीक फीडरनि ते मुसलसिल बिजलीअ जो डिघो ब्रेक डाउन कयो वियो आहे, जंहिं सबबु सॼो जेको कार वहिंवार आहे उहो मुकमल तौर ते ठप थी वियो आहे। शहरी जेकी आहिनि उहे शहरनि जे घरनि मां पीअण जे पाणीअ जी अणाट थी वई आहे। गॾोगॾु घर में इस्तेमालु थींदड़ पाणीअ जी अणाट थी वई आहे। UPS जेकी आहिनि उहे माण्हुनि जे घरनि में बंदि थी विया आहिनि ऐं मवासिलाती जेको निज़ाम आहे, मोबाइल नेटवर्क जो जेको निज़ाम आहे उहो पिणु शदीद मुतासिर थियो आहे। साॻी वक़्तु सेटको जी हिकिड़ी शइ साम्हूं आई आहे त दादूअ में वॾे में वॾो जेको सरकारी ऑफिसुनि, सरकारी कामोरनि जे बंगलनि ऐं तक़रीबन वॾे में वॾो दादू शहर जो एक्सप्रेस फीडर आहे उन ते जेका आहे उहा बिजलीअ जी फ़राहमी बंदि आहे। पर अवामी जेकी फीडर्स आहिनि जिन जो तालुक़ु अवाम सां आहे सिधी रीत, उहे जेकी फीडर आहिनि उहे 11:30 बजे राति खां वठी मुसलसिल हिन वक़्तु ताणी बंदि आहिनि, जंहिं सबबु शहरी वॾी अज़ियत वारी ज़िंदगी गाइण ते मजबूर आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त गर्मीअ जो जेको ज़ोर हुयो उन ते बरसाति जेको आहे उनखे माठारो कयो आहे। गर्मीअ जी शिदत त टुटी आहे, पर साॻे वक़्तु सेटको जो जेको ज़ुल्म ऐं जबर आहे उहो दादू वासियुनि मथां जारी आहे। मुसलसिल 11.5 कलाकनि खां बिजली बंदि हुअण करे शहरी वॾी अज़ियत खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। शहरियुनि मुतालबो कयो आहे त दादू शहर जा जेकी फीडर 15 खां वधीक फीडरनि ते बिजली जी सप्लाई बंदि आहे उहा बहाल कई वञे। जी ठीक है, वरी मेहरबानी फताह शेख तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादो, बिरिया सिटी, काज़ी अहमद, बांदी, मनोड़ो, फुल, कंडियारो, कोट लालू, गाजी ख्वावड़ ऐं भरपासे बरसाति थी आहे। ठरी, मीरवा, फैज़गंज, सजावल, जुड़िंजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कंडियारो मां वहीद मेमून। जी वहीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कंडियारो में बि काफ़ी ॾींहंनि जी घुट बुसड़ ऐं गर्मीअ खां पोइ अॼु मानसून जो पहिरियों तेज़ वसकारो थियो आहे।
तेज़ बारिश सबबि गर्मी सतायल माण्हुनि जे थी पिया आहिनि, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर पिणु टुटी वियो आहे। मां तव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त कंडियारे में अॼु केतिरनि ई महीननि खां पोइ बारिश थी आहे, जंहिंजे करे माण्हू जेके बारिश खे ख़ूब इंजॉय करे रहिया आहिनि। ऐं शहर जा माण्हू जेके आहिनि त रोड रस्तनि ते निकिरी आया आहिनि, जॾहिं त बारिश सबबि मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो आहे। कंडियारे जी बिजली राति खां बंदि आहे, जेका हिन वक़्त ताईं जेको आहे न हली सघी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी वहीद में तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। घोटकी, मोरो, दादो, बेरिया सिटी, काज़ी अहमद, बांदे, मनड़ो, फुल, कंडियारो, कोटलालू, गादी कावड़ ऐं भरपासे बरसाति थी आहे। ठरी मिरवा, फैज़गंज, सिजावल जुड़ेंजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादो, बेरिया सिटी, काज़ी अहमद, बांदे, मनहड़ो, फुल, कंडियारो, कोटलालू, गादी कावड़ ऐं भरपासे बरसाति पई आहे। ठरी मिरवा, फैज़गंज, सिजावल जुड़ेंजो, कस्बो ऐं भरपासे किथे तेज़ त किथे हल्की बरसाति पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। घोटकी, मोरो, दादो, बेरिया सिटी, काज़ी अहमद, बांदे, मनड़ो, फुल, कंडियारो, कोटलालू, गादी कावड़ ऐं भरपासे बरसाति पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे ठहरी मीरवा मां आबिद शर। जी आबिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सख़्तु गर्मी पवण बाद गुज़िरियल राति खां ठरी मीरवा शहर समेत भरपासे जे हिंडियारी, बोज़ार, वॾा तारको जे इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां गजगोड़ सां तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बरसाति पवण बाद गर्मीअ जो जेको ज़ोर आहे उहो टुटी वियो आहे। मौसम ख़ुशगवार थी वियो आहे, जॾहिं त बरसाति बाद ठरी शहर समेत भरपासे जे हेठाई वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीहजी वियो आहे। तेज़ बरसाति सबबि मवासिलाती निज़ाम पिणु दरम भरम थियण सबबि बिजली जेका अख बूटा आहे उहा बि जारी आहे, जॾहिं त राति खां वठी हींअर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसाति सबबि खजिन ऐं वणनि जे तयारु फसल खे सख़्तु नुक़सानु थियो आहे। इन सिलसिले में आबादकारनि जो चवणु आहे त बरसाति जो सिलसिलो साॻी ताक़त सां जारी रहियो त अञा बि वधीक खजिन ऐं वणनि जे फसल खे नुक़सानु थियण जो इम्कानु आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आबिद शर तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति थी आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। घोटकी, मोरो, दादो, बेरिया सिटी, काज़ी अहमद, बांदे, मनड़ो, फुल, कंडियारो, कोटलालू, गादी कावड़ ऐं भरपासे बरसाति पई आहे।